अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। बिजलीअ जे अघनि में वधीक 5 रुपयनि ताईं इज़ाफ़ो थींदो। खाधे पीते वारनि शयुनि में दवाउनि जा अघ बि वधाया वेंदा। वफ़ाक़ी सरकार IMF खे लिखत में ख़ातिरी कराए छॾी। हुकूमत IMF खे टैक्स वसूलनि जी काथो 6000 अरब रुपया लॻाइण, 13 खां 1400 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण ऐं मौजूदा टैक्सेस में बि वाध करण जी पक ॾेई छॾी। वज़ीर आज़म पारां खंड बहरान में मुलविस समूरनि माण्हुनि जो बिना फ़र्क़ जे एहतसाब जारी रखण जो ऐलान। इमरान ख़ान चयो आहे त ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं महांगाईअ में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। तहरीक इंसाफ़ जे अॻुवान जहांगीर तरीन वटि हमख़्याल चूंडियल नुमाइंदनि, पार्टी टिकट होल्डर्स ऐं ॿियनि अॻुवान जो इजलास। जहांगीर तरीन पारां राति जी मानीअ ते घुरायल हमख़्याल साथियुनि खे केसनि ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमली बाबति एतमाद में वरितो। खंड स्कैंडल में मालियाती फ्रॉड ऐं शेयर होल्डर सां फ्रॉड केस में जहांगीर तरीन ऐं संदसि पुट अली तरीन FIA लाहौर में पेश। अली तरीन FIA टीम पारां पुछियल सवालनि जा जवाब जमा कराए छॾिया। FIA जी दरख़्वास्त ते तरीन फैमिलीअ जा 36 बैंक अकाउंट्स बि मंजमद कया विया। हुकूमत जूं महांगाईअ ते ज़ाब्ते वारियूं दावाऊं कूड़ियूं साबित थियूं। मुल्क में आम वापे वारनि शयुनि जी क़ीमतुनि में वाध जो सिलसिलो जारी। शुमारियात खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि में चयो वियो आहे त हलंदड़ हफ़्ते महांगाईअ जी शरह 18% ताईं पहुची वई आहे। वज़ीर आज़म लाइ चैलेंज अपोज़िशन न पर महांगाई आहे। का बि साज़िश कामयाब न थींदी। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान ईंदड़ इलेक्शन में बि मुखालफ़नि जो ॼमी मुक़ाबिलो कंदो। पीपल्स पार्टीअ जी क़यादत सियाणी आहे, नून लीग खे वक़्त ते जवाबु ॾींदी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 1.5 साल खां पाणी विर्छ वारो मामिलो CCA में आहे। हिन भेरे इजलास 6 महीननि बाद घुराइण बावजूदि ही मामिलो एजेंडा में न रखियो वियो। पाणी मामले ते मूं वज़ीर आज़म अॻियां एहतिजाज कयो। ईंदड़ इजलास में मामिलो हल करण जी ख़ातिरी मिली आहे। नवाबशाह भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान बिरोहीअ में ॾितड़ जे उम्मीदवार जो ऐलान। फंक्शनल मुस्लिम लीग तालका नवाबशाह जे सदर मीर यूनिस ख़ान बिरोही, मोहम्मद सादिक ॻोठो, जावेद शेख ऐं ॿियनि जी निगरानीअ में आंदो वियो, जंहिंमें सदर सिकंदर जमाली, नायब सदर माशूक पावर, जनरल सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम, सीनियर नायब सदर गुलाम मुस्तफ़ा सियाल, जूनियर नायब सदर अकबर बिरोही, जॉइंट सेक्रेटरी जैफर बिरोही, इतलात सेक्रेटरी रईस गुलाम मुस्तफ़ा, खजानची मोहम्मद बख्शल, ऑफिस सेक्रेटरी फौजी रहीम दाद रिंद चूंडिया विया। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह चयो आहे त औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण लाइ सिंध हुकूमत साबिक़ सदर ऐं पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारीअ जे वीज़न तहत नवाबशाह में पाकिस्तान जो पहिरियों बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स क़ाइमु कयो वियो, जेको पाकिस्तान एयरफोर्स जे इंतिज़ाम हेठि इलाइक़े सिंध सूबे ऐं पाकिस्तान जे ॿियनि इलाइक़नि खां ईंदड़ नियाणियुनि खे आला मयार जी तालीम सां गॾु संदन किरदार साज़ीअ में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॼु बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स जो बाक़ाइदा इफ़्तिताह करण खां पोइ मुनक़िद थियल तक़रीब खे ख़िताब कंदे कयो ऐं हुन चयो त सिंध में नियाणियुनि जी तालीम लाइ पिणु वधीक सहकार कयो वेंदो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां बख्तावर कैडेट कॉलेज फॉर गर्ल्स में बिल्डिंग जे इफ़्तिताही तक़रीब में नवाबशाह प्रेस क्लब जे सीनियर सहाफ़ी ऐं मेंबर्स खे नज़रअंदाज़ करे इतलात खाते नवाबशाह पारां मनपसंद सहाफ़ियुनि खे घुरायो वियो, जंहिं ते नवाबशाह प्रेस क्लब पारां सख़्त तशवीश जो इज़हार कयो वियो त नवाबशाह प्रेस क्लब जहिड़े तारीख़ी ऐं क़ानूनी इदारनि जे सीनियर सहाफ़ियुनि ऐं मेंबर्स खे वज़ीर आला सिंध जे प्रोग्राम में नज़रअंदाज़ करे मनपसंद सहाफ़ियुनि खे घुरायो वियो, जंहिं ते उन्हनि सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं इतलात खाते जे सेक्रेटरीअ खां घुर कई आहे त नवाबशाह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि खे नज़रअंदाज़ करण जो नोटिस वरितो वञे। तालके दौड़ जे देह चोटरीअ नुसरत जे ॻोठ मोहम्मद बचल जे मासूम नीगर साजिद अली पंहिंजे अमड़ बख्तावर बिरोहीअ सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त
असांजी 11 एकड़ ज़रई ज़मीन आहे जंहिंमें पुफिन ऐं अमड़ जो 8 एकड़ हिसो थिए थो पर असांजा अज़ीज़ नूर नबी बिरोई अब्दुल मालिक बिरोई असांखे ज़मीन तां बेदख़ल करे छॾियो आहे। असांजी केरु बि नथो ॿुधे ऐं अब्दुल मालिक असांखां कणिक जूं 80 बोरियूं फुरे खणी वियो आहे जंहिं ते उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। समूरी सिंध जी बिरिया रोड में सिंध हुकूमत पारां ऐलानियल हफ़्ते में 2 ॾींहं जुम्मो ऐं अचर ते मुकमल लॉकडाउन ते अमल कराईंदे बिरिया रोड शहर में असिस्टेंट कमिश्नर बिरिया सिटी शाहिद हुसैन सरकी पारां बिरिया रोड पुलिस सां गॾिजी हुकूमत जे ऐलान ते अमल कराईंदे बिरिया रोड शहर बंदि करायो जॾहिं त एसी बिरिया सिटी शाहिद सरकी ऐं पुलिस जो शहर अंदरि गश्त करायो जॾहिं त किरियाना खीर सब्जी ऐं मेडिकल स्टोर खां सवाइ बाक़ी दुकान बंदि कराया विया। लॉकडाउन लॻण सबबि ॾिहाड़ीअ ते कमु कंदड़ पोरियत तबिको सख़्तु परेशान। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।